नाट्य महोत्सव में तमाम सभी जो मां तहे दिल से कदम के दीप प्रज्वलन अचन आदरणीय साबूमल रिझवानी साहब जिन सां भी अनुरोध है कि दीप प्रज्वलन में असांजे मेहमानन जो साथ ॾियनि। तव्हां सभिनी खे ॼाण आहे कि नाट्य महोत्सव जो अॼु टियों ॾींहुं आहे। कल्ह पहिरियों ॾींहुं असांजे नाट्य महोत्सव जो पहिरियों ॾींहुं जिते हास्य नाटकनि जी प्रस्तुति थी, उते ई ॿिए ॾींहुं कल जेके 3 नाटक हा गंभीर विषयनि ते आधारित हा, पर कलाकारनि जो अभिनय ॾिसी करे सभिनी खे ॾाढो सुठो लॻो ऐं गंभीर नाटकनि खे बि असांजी ऑडियंस ओतिरे ई मज़े सां ॾिठो जेतिरो एंजॉय उन्हनि हास्य नाटकनि खे कयो। दीप प्रज्वलन थी रहियो आहे। गुज़ारिश आहे सभिनी दर्शकनि सां कि ताड़ियूं वॼाए मन में मालिक मुंहिंजे मन में मालिक तूं अची घरड़ो वसाए अंदरि मुंहिंजो थिए आबाद महर जो मेहड़ो वसाए। दीपक जी हीअ रोशनी असां सभिनी जे दिलुनि खे रोशन कंदी अहिड़ी ईश्वर दर प्रार्थना आहे। असां पंहिंजो ओत पाईंदी पक सिंधी ॿोली ऐं सिंधियत सां रहंदी मोहबत असांजी। जिंदा सब जिंदा त सारो जहान जिंदा। तमन्ना जागी है इन दिल में अमन ऐं चैन जो पैगाम पहुंचाईंदासीं। हर सिंधीअ जे दिल में सिंधियत जी जोत जगाईंदासीं। अम्मा बिल्कुल बढ़िया, फैंटास्टिक। बाबा दाखिल में मिलेगा भाई कुछ। अरे मुझे लाल, अरे मुझे पीला, अरे मुझे पीला, अरे मुझे काला सावा। साजे शहर में, साले शहर में। अच्छा। अरे छोरा ई छा तो करी, ई छा पे तो करी। मुंबई में छा सीखी आयो है यो? छा तो करी यो? हां? पेरे पापी के। पेरे तो बाबा। ये पेरे पे वो, हां? पेरे तो पाव। अच्छा बाबा पाया तो पियो। पेरे तो पाव है। हां, ये ठीक है वरी भी। छुट्टा नहीं छुट्टा। अरे तू पुत्र बुधाए त सही, तू ते कया ही छा वनी मुंबई में? अरे मुंबई किते मैं तो बॉलीवुड भी हूं। बॉलीवुड? बॉलीवुड वाली किते? बॉलीवुड यो भोपाल के पास में ना बैरागढ़, और ये बॉलीवुड चलो। हां। बॉम्बे की बॉलीवुड चलो। छोरा असा के चलो पे तो पाड़ी। अरे मम्मी ता छड़ी निकाल के पापा होता मां प्रोडक्शन डायरेक्शन टनरन स्क्रिप्ट राइटिंग टनरन और डैडी एक्टिंग जी ट्रेनिंग वठी आया। ट्रेनिंग वठी आया भाई। जा या टनरन बंद कर हाने। ट्रेनिंग वठी आया वा। मां एक फिल्म तो उठाया ता उन लाइ मुझे पैसा दियो। मां सजी कहानी भी लिखी छड़ी, टाइटल भी तैयार है। हां पणे सजी उम्र इन लाइ कमायो त तू टनरन कर टनरन। अरे छोरा तोखे जेको करणो तई हिते ही कर, तोखे असा कौन वने नींदासी बाहर। अरे वो दोदा लाड़ी फैंटास्टिक स्टोरी तो है और टाइटल बताया अच्छा है। हां हम तुम और थोड़ी बाई गुम। यो वाली केड़ी फिल्म है? अरे मम्मी इन फिल्म में थी अमिताभ बच्चन, हां अभिषेक बच्चन, हां ऐश्वर्या राय। हां वादा बेटा स्टोरी बुझो स्टोरी। ता छड़ियो ये फालतू बात। इन फिल्म में था अमिताभ बच्चन, उन्हें पुट था अभिषेक बच्चन और उन्हें पुटे रोल में आया ता मां। हां अरे छोरा छा करे तो यो? अरे बुधो था ना उन्हें बे साइड था हेमा मालिनी, उन्हें दी ऐश्वर्या राय और उन्हें दी मम्मी। अरे छोरा ऐश्वर्या जी मम्मी किया लगन दिया किया लगन मां। मम्मी छड़ी निकाल के उन्हें फिल्म के प्रमोशन लाया था अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन और ऐश्वर्या राय इतने आए हैं। हां मेरे घर आए है ना। अरे उज्जैन में आए माहते बटी को कितई छोरा वो तो अभिषेक और ऐश्वर्या जी मंगनी थी है तय करे मतो टेकना मतो तू तो मां पी के मतो टेकी ने कोना वो त टेकी ने मुझे गाल न बुधो ये तो मां खाली कोरी अफवाह फैलाई पब्लिक में जे पहली फिल्म रिलीज थियण का पहली सुपर हिट थी वने। अच्छा और बाकी ऐश्वर्या उन्हें चरे का अभिषेक का अच्छा तो तोके अफवाह फैलाई यही तो पाण सा मंगाई सा ना ऐश्वर्या थे वो दिया तो मम्मी दिया थी वे शिकिल वे कहीं कुछ कोने बॉलीवुड ते ऐश्वर्या अमिताभ घटका लाई कोन तो डैडी तम के पैसा दो और दिसो मत ताजो छा त नालो रोशन तो क्या हो राकेश रोशन वाला पैसा पने तेरा आहे नहीं कोन तो के दींदा ही था यो भला। अरे छोरा तू सिर्फ
पैसा 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 तुझो मां पी अरे बाबा चलो अरे यो बुधा करणो छाए पैसा तो तोखे बिल्कुल कोन मिलंदा है तपो छा कढवा नाटक करणा था हलो सीरियल है कुछ कर अरे सीरियल है सिंधी विधि बप्पो खत्म नाटक ॾिसण हलूं रविंद्र भवन दाल हलो जल्दी कयो हलो जल्दी कर अरे तो ॾिसो अॼु सूमर आहे न अॼु न्यू मार्केट बंद आहे तंहिं करे न्यू मार्केट जा माण्हू वेठा अथव हे सभु धंधोड़ी लॻा पिया हूंदा पंहिंजे धंधे में या थोरो देरि सां ईंदा दुकान बंदि करे है न ज़रूर ईंदा भाई ज़रूर ईंदा हेतिरा वेठा आहिनि बैरागढ़ जा बि आहिनि सिंधी कॉलोनी जा बि आहिनि पूरे भोपाल जा आहिनि भाई नाटक तो शुरू कंदासी पर पुट हिक ॻाल्हि समझी वठ तोखे पैसा वैसा कोन मिलंदई अरे मम्मी मां हुता एक गानो कंपोज करायो है ॾाढो बढ़िया गानो अथव ए.आर. रहमान का कंपोज करायो ॿुधायो गानो कहिड़ो सिंधी अरे ॿुधो त यू और पो ठीक है तोखे ईंदो आहे पहिरीं मां त सेखारे मां हा ई हाणे पुट तो सेखारे मां खे हल तैयार आहियो 1 2 3 स्टार्ट सिंधी आयो कितने भाषा चले तो पैसा वरी पैसा 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 कोनी नमा इने फिल्म ला पैसा कोनी है वो धंधो बंदो करी दा बुधा पैसा कोन मिलंदई हां पैसा कोनी नमा छा कंदे छा करे वठंदे मां 6 मंजिले हे मुझो पुट बिल्डिंग तक पहुंची तो अरे मानो हेडी वने बिल्डिंग को छोटा ठाहे अरे सिंध में वासी नहीं ये बिल्डिंग हुई ना ये सूरो सिंध में हेडा वडा घर हुंदा ओथा तो हुंदा मैदान हुंदा खेडण लाए केडो न प्यार हो पाण में आबादी वधंदी वई जनसंख्या वधंदी वई जगयूं सोड़ियूं थींदी वयूं हां सही ऐसा दिलियों में सोड़ियूं थींदी वई ऐं त ज़मानो आयो मल्टी स्टोरी बिल्डिंग ऐं फ्लैटन जो सही माड़ी मथा माड़ी जैमें न भित पंहिंजी न छित पंहिंजी फ्लैटन में खुश नाले में निहाल फ्लैट पंहिंजो आहे बस फ्लैट वठी करे माण्हू ख़ुशि थी रहिया आहिनि पर उन खां पुछो जेको हिन फ्लैटन में ग्राउंड फ्लोर ते थो रहे वेला त अचो दोस्तो दिल्ली वारनि जो नाटक ॾिसंदासीं ग्राउंड फ्लोर अरे मोतियम्मा छाहे अरे हिन विष्णु मां के त चए त मथे मसाला न कुटे भाई अरे मसालो मथे न कुटे त किथे कुटे मुंहिंजे मथे ते पर मुंहिंजे मथे ते त न कुटे न आतवार जो हिकिड़ो ॾींहुं मिले थो असांखे आराम करण लाइ उन ॾींहुं बि हवाम दस्ते थी दम दमा तंग लॻी पई पर वो जे चए त मां पंहिंजे फर्श ते थी कुटियां त पोइ पंहिंजे फ्लैट हूंदे सूदे ॿाहिरि छो कुटी थी अरे बाबा संदसि फर्श असांजी छित कान्हे ये वकीलन माण्हू जेतो मूं सां न हलायो जे एतिरो ई अथव त अॾायो हली पंहिंजो ॿियो बंगलो हा अॾायो हली पंहिंजो ॿियो बंगलो माने ॾिना बि लख रुपया अरे कुझु दम ठाहिण सिखो सोसाइटी में रहणो अथव त हिन नंढनि वॾनि ऐंजनि खे दम गुज़र करणु सिखो हा मिठू किथे आहे मिठू हा ॿाहिरि वियो आहे सिगरेट वठण अरे एतिरे में ॿियो पॉकेट अञा राति जो घुरायो हुआ अरे वो तो रात जो ही खत्म थी हो ना वो कितन दास है दयालदास ना आयो ये जे न सदावत तू खोले वेठा त एकरे डी देवालो कढणो पवंदो आहे छा थियो अरे हाणे त
हाणे को छुका सिद्धू के मथा बैठी गयो सिद्धू जी माते फिरी पक्का होने जो कम कर जब देखो कितने सोसाइटी वारन के अकुल कढाई तो हाणे मोय त बीठो छोई वञी धोई अच वञ अरे भी छा दोआ केतरो पानी भी त कोनी वञ सुतन करे मारियो आहे सोसाइटी वारन त तव्हां खे सुबुह खां वठी चवां त सनान करियो पर कयो सनान कया जो न का सुपजे त सजो वक्त कियो सनान करसन सुबुह थियो न है तो जो रिकॉर्ड सनान करो पानी तो आई मोटी गयो अरे केर मोटी गयो पानी बियो केर बिठवा आडो सुनो अरे किथा कंदा सनान मुंहिंजे मथे मां न ये त सजो ड्रम भरियो पियो आहे असां सभनी जे त पूरे तो थी वेंदी पर मोने मोती जो सनान त रातो आहे हां ये खपंदो ॿ बाल्टियूं अरे पर हाणे त पानी मोकियो न सुबुह खां हिकु पनो अखबार जो न पढ़ी सघंदो आहियां वरी केर आयो नहीं वो आया 100 हिन वारो 100 वारो अरे 100 टिकटन वारो 100 वारो कदे केड़ो वाला बस यार बैठा है हां तो वो उठी भी है हमें आपने दी नहीं तो बाजू में से थी उसने दे दी बड़ा जो सुबह जो ये बड़ा पेर कहतो यार बाथरूम में विस्मा स्नान करण जा खणी नल खोले तो पानी न लबे अच्छा हां तो नल खणी मटाए नहीं हां ये बात सही अरे ये नल मटाए में पानी इंदो है छा वरी असांजी सभा की पानी घरे तक कोन रखियो आ न अरे त को सोसाइटी जे सेक्रेटरी के चो छोंदा रोज ये सागी कार वणे त कान थी भाभी हियर त सजे शहर जो इयो हाल लगो पियो आहे पानी कट बिजली कट गैस कट मतलब त मथो ही चट लगो पियो आहे हिन करे जाओ दास मां सोचियो मां ता वट स्नान करे वठ तो के पानी की टैंकी भरे लेन जा दो सबनी के स्नान करानी अमने त मोती जो स्नान आए रहनो वो करनो ना अरे भाभी मुखे एडो घणो थोड़े न खपंदो आहे बस यही बचाव रोटा अरे या त सजो नी पियो आहे भला हाणे आज रखी आयो आहे करण दो स्नान तो रे मिठू जी जने तुने सेठ के को एतराज कोने हां तो वारी पुट तोके जा जो एतराज है हां भाई में पानी करे हां मुते हुक्म न लाया पगार के दी दुकान सेठ साहब जी ने किता जी हां बिठो चाय वने वरी बात करे वने पगार के दी दुकान हाणे ता में भला जल्दी करे ओ दास हां तोके त खबर आहे न हां सनान खां पहिरियों जरूरी कम हां अरे यो जरूरी कम त मथे लाइंदो अची आ न एकदम तो चुमा लाइंदो अची हां और इंग्लिश आहे न इंग्लिश हां यार तुमने जी लज़त है कुछ नहीं होती है अच्छा इंग्लिश हां अंदर वनी हां वनी इंग्लिश की लज़त वठी यार ये जरूरी कम हां पहली जरा चाय बन की चाय बन हां जो विष्णु मासु को खानी चाय कौन ठाया जा भाभी थाई छोनो ही हां पर इन पेट जी इंजन अच्छा इतरो सवलाई सा गरम कोन थी जाए वाह त इन पेट जी इंजन बसा के गरम करनी को ऑफ कोर्स भाई अरे देखी कजे जरा पूरी तरह कजे हां पूरी तरह अरे तवा जी इंजन पे गरम है ना किनोने के गरम करनो पड़े अरे बाबा ने इतन दास है सदके सब खानी इतनी प्याली चाय एकरो तो चाय प्यारा वरी मथा निचड़ो गरम कर अरे स्नान को करा जो भाई ही दिसो बसर जो खला ही दिसो बसर जो खला अरे ये क्या फिटू कयूं यो बाप जा तो पक्का तो चवा यो विष्णु आ जो कम तव हां अरे को पटया पुत्र हां ये तो बड़ेगा भाई तो वनी जबान ठीक ने कंजी देखो मुझे नालो पोपट ना है मिठू है मिठू अरे मिठू है पोपट में फर्क नहीं कहना है हां अरे हलो बता अरे बाबा मिठू एक गाल ते बताए तू किए तो चवे दे ये छिलका जके पसरन जाए ने वो विष्णु मा पटा के हुंदा भाई ये सड़ेल ये गरेल बाण बाण हमारा है तुम देखो ये खाएगा तो कोई नहीं खाएगा
विष्णु मां अयो विष्णु दा तजु कयो तो बाणे ताई नी जवाब देवे तो खबर का मान दो विष्णु मां ओ विष्णु मां ही बसरा छिलका तो फिटी गए ने बुद्धू है बुद्धू है विष्णु मां तो फिटी गए ने विष्णु मां था मेरे में तो मुख ही पौंदा ने अरे वाह विष्णु फिटी गए अज उहा त विष्णु जी लाख लाइंदस उहा त लाख लाइंदो सांस जो सॼी उम्र को याद कंदा उहा लाख लाइ दो तू उहा लाख लाइ दो ऐं उहा लाख में हिकु पिटी कजो जी मूंखे मेरे में पई बिठो ई हाणे यार आओ धंधा सदा चाय खणी अचो मुंहिंजे लाइ चाय ना को पर ॾिसो तव्हां हुकुम में लाइ पघार कंदी दुकान ते ठा वॾी आहे तव्हांजी वञो यार वञ चवाए थो न पियो वञ अंदर चाय खाए खाए तो खणी अचां कहिड़ी खणी अचां ताजमहल वारी या ब्रुक बांड वारी जेका वणी था खाए खणी अची खंड विझी अचां या फुकी खणी अचां हाणे खंड विझी अचे या न विझी अचे तुंहिंजी मर्ज़ी पाउडर वारी ठाहे अचां या हाणे मथो न कट जमे तो गंगा लेनी न को यार हाणे ॾिस तमीज़ ही खत्म थी वई गाल दरअसल नी आहे हां इधर दस हां त माण्हू माण्हू ॾिसी करे ॻाल्हाईंदो अच्छा अच्छा बराबर भला आई हां आई था हां मेरी मेहमानन के दी दिया माने के क्यों था न ताइना वठो ता केरा बाबा ताइना ही वठो भला हाय यार दयाल दास केड़ो नौकर रखियो सही कल वाह वो आया तो 400 बिल वारो 400 इन वारो 400 बिल वारो करे करे 400 बिन वारो हिन वारो तो करे अचो केवल राम केड़ो आला किथा का मार्केटिंग करे अचो अरे यार बात छा बुधाए हां अजो मुझे पुट जी मैरिज एनिवर्सरी शाम जो ट्रांसफर तो उन लाइ बियर ग्रेट वठिया वाह वाह अरे यार ही भारी है काटो अच्छा ते खड़ी कोन तो सका अच्छा मेहरबानी करे थोड़ी देर पान वठ रखा है और नौकर के मोकले तो घुराए हां छोने छोने का था जो घर को गोदाम आया था जो सब्जी का टपड़ा खड़ी रखे अरे पुट इतनी तकलीफ दी थई तो कोई मत खड़ी तो मां जो खड़ी रखा पगार कंजे जो खा तेर सा बदी या तां जी तेर सा माना ना तो नजर बकवास करी मूसा घटो न गाले तो सामू भी मां आया अरे मिठो यार बुजुर्ग कम नहीं है ना तो कैसा गाले को कैसा बगला ठीक है पर तो गाल तो मत पगार तो तां जी दुकान देखा बजी थोड़ी अरे पगार है पुत्र माई तो के चवा तो खड़ी अंदर कहां का हां तो हमारे घर जे पंजे नौकर शौकर के थोड़ो जल्द शल्द मोकल जो ये बोतला शोतला टूटी छुट्टी पेव तो मां बदल छदल ना आया ठीक है मां बदल छदल ना आया क्यों करियो मेरी पगार बियर की न्यास पड़ा बियर जी नथी लगे तेल नथी लगे राम राम भाई केवल राम राम भाई तो नीचे जरूर जमा वाला बस यार पर आजकल जे नौकर जो हाल सीन है केड़ा नौकर है बेड़ा मिलन किथे का चंगो सेठ दयाल दास हां मां लगा दो पंजे कम हालो हालो पंजे कम ते लगो हलो हलो अचो लियो केवल राम अचो लियो अंदर में रखिए अरे बाबा अरे बाथरूम खराब करे जगह जैसा तो अरे बाबा सिगरेट दे ने कमाल आवट टीवी पे दे बड़ो मोटा है खपे हां ये हणा है मत हां वट अरे वट तो पर यार आप ही दे भाई अरे भला पी वट वट पकड़ हल सो तलना दाम पे यार दास हां एक तो प्यार से सोचे हां तो क्या वाला रिफ्यूज किया कर सको ये यार दो अरे ये तो यार ये वट पकड़ हां या यार चाहे मत वनी आराम से पिए आराम से हां अरे क्या
दास आयो हो न उन सां गॾु वेठी तो असां कहिड़ो पाप कयो आहे यार वो खणी असांखे बि पिया चाहे जो हिकिड़ो कोप चांहि पीअणु हूंदो न पेट में त मथे आराम सां पहुची वेंदुसि अच्छा इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु वो तो उस्ताद न 4-5 कोप पीआरे थो छॾे जीअं हमेशह मिठो जी अरे पंहिंजे दयाल दास जे लाइ हिकिड़ो चांहि खत्म तो तव्हां हुकुम न लायो पघार पंहिंजी दुकान ते सवरी आहे तव्हांजी अरे खाए वठ खणी आहे कोप खणी वञ कोप खणी तो पर अदरक विझी अचां विझी अरे नंढो फोटो वो भी विझी आ अदरक कुटे करे विझी अचां या टुकड़ा करे खणी वञ अरे गाली आया तो नंढे हूंदे खां ई वेचारो कम में तो करे सां वट अच्छा इनी करे जरा हू थी पियो छा थी पियो यार चिकी लॻो अच्छा एड़ा चिकी लॻो तो करे पाले सभिनी खे वेंदो लारे पर यार ॻाल्हि त ॿुधाए तूं हिनखे परमिशन कीअं थो ॾे सभिनी सां हीअं थो ॻाल्हाए बाबा नंढे हूंदे खां कमु कंदो रहियो आहे न हा इन करे जरा लाडलो आहे लाडलो ऐं इन सोसाइटीअ जा माण्हू जेके आहिनि न अजीब क़िस्म छो सोसाइटीअ जा माण्हुनि छा कयो और कल्ह मां बोस्की जी जेका आहे खमीस मुंहिंजी मिठू ॿाहिरि विझी आहे सुकड़ियल अच्छा और थोरो शाम जो खणऊं त सॼी रंगीन लॻी पई पान जे थुकुनि सां पान जे थुकुनि सां हा अड़े या पक्के पक्को न शंभू जैसे गाड़ी जे हरकत होंदे अरे 100 दफा चयो तो मथे बालकनी में दी करे ये खंगारा हेठ लपटी करे अरे यार हूं तो मने बिल्कुल न तो मने अरे तो फोटो करो घटा हां मुझे फोटो छा कयो अरे मुझे घरवारी खुद डिठो तस मथा तो ये फोटो ठोको पुलिस तो मिठो जे पास ॾिसो साईं ताके जरूर काई गलत फहमी थी वई आहे मुझे पोटे ने ॿियो कोटे पर हुजे न हुजे पर सिविक सेंस अरे वाह छा त सिविक सेंस कल्ह जी ॻाल्हि ॿुधायो हा उते रस्ते ते वञी करे हिकिड़ी अंधी माई खे रस्तो पार कराए अच्छा अगर अंधी माई ईअं भड़ करे चमा दवाए कढे हा मां ॾिठो मां उहो रस्तो पार करे न पई जाए जबरदस्ती पार कराए ॾिसो अंधी माई जा हथ पकड़े रस्ता टपाईंदो रहंदो सेंचुरी लाइ जो सॼी उमिरि यादि रखंदो अच्छा तू सुअर वांगुरु छा पियो थो निहारी सुअर वांगुरु हा त कंहिं वांगुरु निहारी निहारणो आहे गॾह वांगुरु निहार कुते वांगुरु निहार पांदर वांगुरु निहार हा ॾिसो मूंखे पुटु चयो न पुटु चयो जे मां सुअर गॾह कुतो ऐं बांदर त तव्हां केरु थिया अरे ये चाय का पिया तो वठा चाय भाई पीली करे पी वठो ऐं ठरी वेंदी अरे बाबा साईं ओटरे के तवा कढण खानो इंतजार दो कोने साईं साईं अभी से बचन जे खुशी में शादी जे मंगी जे थी दस्ती अठो ये ड्यूटी जा के तो घर वाली जिसकी रफी तो सुन लो अरे बाका सागे तो काने नौकर छोकरा और जल्द मोकल जो गुडिया जा अरे गुडिया रो छा मतलब आ घाट कोनी खबर त मुखे कोने यार यार ये चलदा नेट सही ने जानदा अरे मिठू यार अब केवल रंग के ये बजाय के जड़ कोई छुतो कुत्तो पूछा क्यों पगार कहती को खा हो जाएगा टंग मथे करो ही वारी अच्छा अग्नि खाई मथे बढ़िया अड्डे थई थई ही तो केले नु खला
कैच तू कयो ने भले पक्के पक्के क्या फिटी कहीं न पर में केलो हिक में भी कोनी खलाई के वनी देख लियो नी माल ओ मोती मां मोती मां ओ मोती मां मोतियम्मा ओ मोतियम्मा बड़ी इच्छा थियो मुखे छो सॾ कयो अथव मोती मां ओ मोती मां इन लाइ सॾ कयो मैं त तव्हां जवाब न पे ॾेई सघियोसि छॾ पवनि तोखे न्यापा घटि ईंदो वटां मां चओ त मां सॼांसि थो अरे ये टपालनि वारा कम पाण खां कोन पुॼंदे बार बार पिया तोखे छॾ पवनि ऐं बार बार तोखे अंदरि न्यापा ॾिया जे सॾ कयो त छा थियो सुबुह खां हिकु पनो अख़बार जो कोन पढ़ी तौबा मुंहिंजा साईं अखि मार न थी ॼण जुठ थी ऐं मां जो सुबुह खां वठी तव्हांखे चयो सनानु करियो सनानु करे पाणी थो मोटे पोइ कयव सनानु तुंहिंजो न वसो पुॼे त सॼो ॾींहुं मूंखे सनानु कराई ठहियो हाणे ॿुधण में विसरी लुटण आयो आहे यादि मोती मां ओ मोती मां अरे भाई पहिरियों हिनखे त जवाब ॾेसि बहुत बढ़िया केर विष्णु मां आई छा हां दी मुंहिंजो टॉयलेट किरी पियो अथई खणाए त रखजे हां हां खणाए थी रखां हां ॿियो पुत्र वॾी छा जमादार कोन आयो है छा जमादार हां आयो हो छो तो वट कोन आयो छा न किते मो कल बि कोन आयो हो अच्छा अरे पुठे ते ॾियारीअ जी ख़र्ची ॾिनी हुअईंसि अरे तव्हां त मां करियो चङो थी मां वञा थी रंधिणे में अच्छा थी वञे त तरो न लॻी वञे अच्छा तो हाल विष्णु ॾींहं था ॾियारो थी मोकिलियां अच्छा अच्छा मिठू मिठू ही तो आता था खणी मथे रख रोज सागी खा कॾहिं ही थो किरेस कॾहिं हू थो किरे अरे पाण कॾहिं थी किरे जो कोन किरी वही कपड़ा में गुड मॉर्निंग देवदास सेठ गुड मॉर्निंग ना भैया भाई तो सुबह खाने मुझे घर अरे पिटिया मुझी गाल त बदू जी अखियूं खोले कर त ॾिस ही फ्लैट आहे कंजो ओ ये तो तव्हांजो फ्लैट है तव्हां छा सम्झो तव्हांजो हां मां सॼी रात तव्हांजे बेडरूम में सुम्हियो पियो मां बि चवां ही तव्हांजे ग्राउंड फ्लोर वारो फ्लैट मुंहिंजे थर्ड फ्लोर ते कीअं पहुतो अरे कल रात यो ढुंग शराब या पी करे असां दर जे ॿाहिरां अची करे अरे तो साईं मिठू के चओ न मुझे बुलबुल तरंग के सदे वठे बुलबुल तरंग हां केरा बुलबुल तरंग बुलबुल तरंग कोई के मिठे आवाज वाली मुनी सिकी लटी जो बुलबुल तरंग छा तो सब जे त असां न कयो हूंदो से पहिरियों त मिठू मने कोन पे ठिका नहीं मथे मिठू न अच्छा तव्हां जी जोई चरी का घोड़ी आए अरे 15 मिनट ताईं बेचारे दरवाजो खटखटायो घंटियों बजाई थई पर हुओ थी उते अरे भाभी नहीं आए तो शी माई जो थाट अरे उन समझो तो खीर वालो है खीर वालो माय ड्यूटी बॉटल पिकिंग अच्छा बुलबुल तरंग घोड़ा सेलिंग एंड स्लीपिंग घोड़ा सेलिंग एंड स्लीपिंग पर अब सजी रात तू घर का बाहर हो त तुझी बुलबुल तरंग थोड़ो कोन पुछो के का मोती पी जे घर खां ॿाहिरि हुजे ऐं अचण में देर करे त मुंहिंजो त अधु साह ईअं ई निकिरी वेंदो मुंहिंजो बि निकिरी ये वाला हां पहली तरह के पर ही चीज जो अच्छा खाने वाली रात
हाँ तो टंडन नहीं करे रहो टंडन जे घर ये टंडन वाली कह रहा है अरे लंदन वालो मैं जो झंडन जो कम हो अरे बाबा लंदन में हाँ पहले लंदन जो कम हो अरे मां तो चुप कर बाबा लंदन टीवी वाला अच्छा माने में को तो फिर लंदन से मारा नहीं अरे यार तू अटक जा मारा नहीं जदा इस मूवी चले अरे नहीं मालूम हम तो भोपाल में चल दास मुंजी न सलाह मनो ताने मेहरबानी करे ता शराब पीण बंद करे हां नो 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 नॉट लूजिंग शराब भाई नॉट लूजिंग शराब आगे खबर है 1962 में मुंह शराब छड़ियो तो छा थियो हाँ क्यों अरे चीन भारत में हमलो तो नहीं तो 1971 में मुंह शराब छड़ियो तो बांग्लादेश ही गड़बड़ थी दादी छगना संगर पड़ती दादी छा बुधाया और 1980 में मुंह शराब छड़ियो तो मुझे पहली बार गाली हुई मेरी गल गुजारी चले हुए बोले 1996 में छपो तो मुझे नहीं वाला में के चले हुए गरीब गालन की स्कीम आ अरे 2070 तो कर ये मुंह शराब छड़ियो तो मुझे फुट तरफ मुंह चले हुए अरे यो रोड बंद कयो हां रोड बंद कयो वयो पहले घर में अरे किते करंतान याद में पुछंदी न होते not allowed चलो थैंक यू वेरी मच दादी थैंक यू वेरी मच और रात ठिकाने जी भाई मां के लेखे में ही है हां सो रात जो कुलेटे खणी करे ताके के ची अंदर सुमारे ए ताजी पैंट लाए करे पजामो के पातो वरी पैंट जेठा कुछ पाइंदा भी ना ताजा वाली के ठंडा भी होता भाई वाला सॉरी वक्त मिलो तो हिंदुस्तान न करता ता पानी पी छड्यो ठीक है कपड़ा जरा फूट खड़ो अरे पैंट चिपी होगी छड्यो सजी उल्टी थी अचे यार चलो थैंक यू बिट्टू थैंक यू खायो भला करी आए माए के घरी न जाने जो इतने डाटा ना ईडी पवेस अच्छा अरे मिठो सीधा ना एटा गाल त बुझो ये चाय तू एतो जल्दी के ठाए खणी आए पुत्र दादा सुबह का सपनी जी जेका तिर बटेला हवाई गरम करे हैं अरे यार द्वारे से न सको ड्रम पानी जो खराब करे सकी थे मानो भी थोड़ो हां हेलो ए बटो तारे बाप अरे किथे आयो ये किथे अरे देवदास है यार तो एडी दबा कड़े से जो टॉल खड़ी वाले नो दे हां कहां जो ये टॉल जो है हां अच्छा मथा उडामी करे आयो है मिट्टी गयो तो ताने उन हेलो छाए मो सॼो ॾींहुं सोन वांगुरु मुंहं ॾेई ये केले जा छिलका तव्हां अंदर मोकिलिया कई दफ़े में 4 किलो चटकला अरे बाबा मुझे किस्मत में केला के दे ये केले का छिलका ही निकले छिलका नहीं पक्का तो जवाब पक्का तो जवाब ये विष्णु माफ थी क्या हां अरे मोटी मां इन विष्णु मां के तो सत्य हां सत्य अरे पर किया तो चाहिए त विष्णु मारी पिटा के ने हां किया तो चाहिए फिटी क्या नहीं था ना फिटी क्या खबर है हां छान छुट्टी तो नहीं बुलाया अरे पत्थरे जा छिलका केलन जा खलू ए गंदा पानी अंबन जो चूस मां जाए तो फिटी के सट करे वठ हां अरे सॼा स्ती पर पानी में ये वेड़ जे तक है कोई है ती रेडी थी छे मां जाए तो सट करे वठे सॼा स्ती विष्णु मां ओ विष्णु मां अरे अभी एक बैच ने मिनट में सब कराओ दे
हाणे त सोसाइटी में जीअण ई जंजाल थी वियो आहे इन्हनि कुतनि ॿिलनि त मोन तंग करे आयो आहे ही ॾिसो अरे बाल केतिरो ए बाल ही दरिए जो शीशो है ना बाल सां भॻो पर छा थियो ए कुंदन जे बच्चे जो आहे अरे मां कीअं तो चई कुतनि जे बच्चे जो असुल कुतनि बाल मारे निकला न सगर सूलो झले वठो मास जीअं ये दरिए मां बाल खणण जी कोशिश कई मां हीअं झले वठो मास असां मां बुझो न पे कंदा है भाई कढो मास ये चिताए करे बुझो भाई कढो मास पर लगुस को Aí, o aí tava Joey. लगी Joey. दामू अथवा. अच्छा होती अच्छी दे मेरी इन्हनि कोठा तो होता कम कोई तव्हांजे घर में लंग विझण जे लाइ कोई टपो कोन्हे आई वो एतिरो त नंढो अथनि जो हेॾे सारे घर जो में कचरो मापंदो ई कोन्हे इन करे बसरनि जा छिलका केलनि जूं खलूं ऐं गंदो पाणी अंबनि जूं चूसियल कोयलियूं सिधो थी पवनि असांजे ओतले में केलनि जे खलुनि खे जा पर लॻल आहिनि असांजे ओतले में बि पवनि छो मां चुप कयां पघार कंहिंजी दुकान ते वेठा वॾी आहे तव्हांजी अरे तूं मुंहिंजे सनान करण आई आहीं छा के कारी करण लाइ अरे वरी छा थियो आहे अरे ईंदन दास पंहिंजे ज़ाल खे आगाह करे छॾ त महिरबानी करे मथां किचड़ो हेठि न कटो कंदी करे बालकनी मां न त दरिया मां फिटी कंदा हूंदो हा दरिया मां फिटी कंदा हूंदो ये था कयूं मैनेजिंग कमेटी जी मीटिंग खणी घुराई हां इन मां कोई फ़ाइदो कोन थींदो अॼुकल्ह सेक्रेटरी जे सर्कुलर खे पुछे केर थो त पोइ वरी कयूं छा हाणे पर कचरो ठहियो अरे पर कचरो त ठहियो हाणे त दरियुनि जा शीशा बि बणण लॻा हाणे त फ़र्क़ु अथव तूं छा विष्णु छा शीशो त असांजो भॻवान हाणे चटी त असांखे भरणी पवंदी न ओहो यार दयादास ये पार्क वांगुरु मिलण को ठहे थो हां शाम जो वेही करे इन ॻाल्हि ते फ़ैसिलो कंदासीं ठीकु आहे हाणे हल हा हला थी ये अखबार त पढ़ी हूंदी न ॾिठो आहे जो को फ़ाइदो अजा पाण खे बुखार कयो हाणे तो की हली सनान कयो त अखबार पढ़ियो ॾिठो यार ये अखबार त वठंदो अचेसि हां वठंदो दादा तव्हां चिंता न कयो वो त टियों ॾींहुं वारी अखबार तो चेंज करेंगे थोड़ी अचो होलाराम अचो ॿुधायो हाणे कीअं तव्हांजा ॾाढा साहिब सुबुह जो अस्पताल में गुज़ारे वियो अस्पताल में गुज़ारे वियो हाणे छूट करण सां ॾाढो वापसि अचो ई थो हुयो त मूं 100 साल जो पोटा परपोटा ॾोटा परॾोटा सभु ॾिसी वियो पर असांखे हाणे घटि जेको त टेर वॾी उमिरि थींदी आहे नंढी उमिरि में असांजो कोई वस कोन्हे इहो मरण ऐं जीअण इहो असांजे हथ में कोन्हे बाबा भॻवान जे हथ में
हां कमकार हुजे असा के बुधायो असा बैठा करीब अर्जो हुकुम करो चई दियो अरे वतने पारे ओरे वाला कम नहीं दादा के हां चई दवा के तो सुधी आए मुझा घर वाला में समझ में मारो तेरी शादी हां टका सवा मुझको फ्लैट किया छोटे मारे हां चौथे मारे ये दवा के को एहसास ना हो जाए मां इस टाइम मुझा घर वाला बिल्डिंग में मोटे मां पंहिंजे ॾाॾे खे अस्पताल में खड़ा है हमारा एवी जानकार केडी सेवा जो दादू ने दादी जो लाश बिट्टू आया नहीं बिट्टू मुझे घर जो नौकर कम चले गयो हलिया सोचा पे थी गाला में था न साईं नौकर अगर घर में एंटरटेनिंग हुजे त जीअण जो मज़ो ही अलग हूंदो आहे की नानी आहूजा निम्मी आहूजा संभाल जो नहीं विष्णु मागा नारी करनारी भाई इनन काम टिल जो वरी खणी ना चंदा जे घर में मां गुजारिश करण चाहींदम सभा के अध्यक्ष आदरणीय दादा सुंदर अगनानी साहब जिन सां और सभा के जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री लक्ष्मण भंभानी साहब जिन सां के सभा के राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री तमाम बेहतरीन नाटक ॾेई चुको आहे जैसे ज़माने में कॉम्पिटिशन थी तो घणे में घणा इनाम ही खणंदा हिन में घनश्याम के आता पुराना कलाकार है नानक ऐं संदसि वाइफ शादी करे हनीमून करण आया तॾहिं हिन नाटक ॾिनो अञा हनीमून पूरी कोन थी 3 ॾींहं थिया हुआ मूंखे यादि आहे बॉक्स में जरूर विझी वञे मुझे पैसा कपन तेरी मम्मी रोशन दिए दो तू हाणे सब छड़ और बुधाए करणो छाए मुझे पैसा दो मुझे पैसा दी पचर छड़ छो त अॼुकल्ह रुपयनि जी वैल्यू तई हां अड़े वे सोन जो रुपया बाबा सोन जा ॿियो न त छा सोन जो रुपयो तोखे ॾींदई कटनीअ वारा छो त कटनीअ वारा पेश करे रहिया आहिनि ड्रामो हिकु सोन जो रुपयो हिकु सोन जो रुपयो साईं असांजी पारत कई तुंहिंजा आहियूं गुलाम हो तुंहिंजा आहियूं गुलाम असांजी पारत कई हो मुंहिंजा झूले साईं असांजी पारत कई सुबह शाम साईं तुझी चौखट चुमौता सुबह शाम साईं तुझे दर ते झुकौता सुबह शाम साईं तुझी चौखट तो के आए प्रणाम ओ भारत गई असांजी भारत गई
गार भी नहीं हां हां बाबा तोखे गार भी नहीं हां बाबा पुत्र छाची तोखे बाबा माखे जी कदे है पुत्र कदे है पुत्र हां बाबा अरे यानी मां कदे पुत्र अरे छाती के सुगायो बाबा तू मां थोड़ी तो तुझे है तू जो फटुआ ना फटू उन चाहिए जो जी हां खेदे पुत्र वो तू छाती सी बाबा मां भी उनके चाहिए बस तू कदे है पुत्र वाह 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 शाबाश पुत्र शाबाश परी उनके चाहिए तू कदे है पुत्र परी मां उनके चाहिए तू कदे है पुत्र परी उनके चाहिए तू कदे है पुत्र परी मां उनके चाहिए तू कदे है पुत्र मां कदे है पुत्र खेदे पुत्र तो मुझे ये बुलाए आखिरी में साथ बाबा आखिरी में उन्हें मां की तू कदे है पुत्र परी मां उनके चाहिए तू कदे है पुत्र परी उन्हें चाहिए तू कदे है पुत्र छा गई किसे में बाबा निक्की निक्की हां किधर वहां गई बाजार में मच आया कमल अरे कमल क्या बोलता है अरे सीधा सीधा हमारा नाला गिनोनी हमारा नाला है सेठ गोगलूमल हां सेठ गोगलूमल बोलता है सेठ गोगलूमल तुम्हारा छोरा गोलू हमारे दोस्त चोलू की गिल्ली लेके भागा है वाह मारे इतना सारा जगा हुआ है कूड़ का रहता है मथा कच्छा पहन के और गाली देता है शर्म नहीं आता है तुमको अरे हमारे सोने के तुरंत एग्जाम लगाता है अरे मारा पवेगी अरे हटा पवेगी अरे कितना की मारेगा तुम दोनों मिलके मेरे को सिंधी में गाली बकता है हाँ देता है छा कर लेगा छा कर लेगा अभी कहां से आई दिल्ली लातों के भूत बातों से नहीं मानते हाँ? अरे के मुझे साहस कियो हो अरे केरे विचारता पापा तो की आवाज सुन दे वो तो के गोल 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 चक्कर बुखार है बाबा जोड़े पे जाई मुंह में चक्कर बुखार है हैं कादे में सुबह जो पापा वो तो रांड को करे ना रांड फिर सांड का होता मिली इधर आ गए फिर सांड का फिर सांड तो मिली इधर आ गए किलाने में है बाबा क्या बाजार साफ कर बाहर है उन्हें क्यों नहीं करे नहीं अरे तो फिर घड़ा तो समझावा तो ये रगड़े कर साफ न कर दो कर बाबा हनुमान तुझे तो क्या रट्टे बुद्धि करे कोड़ो थी को है कोड़ो अब तू आई बिगाड़ तो के मुड़ी को दो अरे बोला तो चंगी तरह करना थोड़े करे बुद्धि वट अगर ये किसी करे खत्म थी गया तो लोग को नहीं दूसरा दे छी सुबह साण भगवान नाले ने छा आलतू फालतू तो गलाई तो बाबा मुंह खोलना का पेरो थोड़ो सोचे ना वठनो करे मुंह खोलना का पेरो सकर हो कर अरे भगवान तो कैसे से मोर तो मिल रहा वो बुझाए तो भगवान लगाओ दो कैसो चलो दो अच्छा बाबा अच्छा अरे मत आजा तो जोड़िया मुझे कम करन दे भेजो अरे पर बजो कालेदा कहन का लो मुंह वनो कालेदा अरे कादे में दुकान के में दुकान ते बाबा हाने ने बीमारी में होते डॉक्टर का सुआ आना है तो सुआ कुछ नहीं आराम करे बैठो ना बाबा अरे पुत्र आराम करो ना कमाई थी क्या यार हैं
जुकाम कितने दिन था बोलूंगा पुत्र हाणे मां बिल्कुल ठीक आया बाबा एडो जल्दी तू पे जो बातो पूछी है मां तो का वचन मतो है ना ते गंगा में स्नान करने का पैरो दुकान का से मुंह भी न कजे केड़े टाइप जो मर गई वचन दे कर फ्री तो शरण नदी से भी तो के अरे पुत्र वचन तोड़ा था कमाई तो खराब आ अरे तेरा तू पानी खर्च करी गंगा हो जाए तलाव हो जाए आहे तो बरसात जो पानी हां चल ये भोपाल जो तलाव है ना ओते फर्स्ट क्लास दह दफा टूई नहीं करे स्नान करे जा बल्कि वधी का ना बाबा ना पहला मुझे पानी में रखो चाहे कुछ भी थी नहीं नौकरी में तो वो हरिद्वार का नौकरी ही रह दो मैं तू जी पूजा भक्ति करे ठीक क्यों है तेरा गंगा में स्नान का वाला बीमार पड़ो थी नहीं सा तो थींदा ने न थींदा मां कुछ भी न जाना बाबा माके बस एतरो पतवा ता मुझी पूजा भक्ति करे ठीक क्या हो ता जे मन में जरी एतरो खरे कोयो तब मुके वचन छोड़ देलवा उदायो छोड़ देलवा वचन जगो पुत्र इने गलती करे वालों के पेरे में माफी उगराए पुत्र माफ करे अरे यो सादा क्यों क्या पागल थिया या इने कमाई के चक्कर में ऊपे जे पुत्र है मेरे तो नहीं पे अरे भाई अगर के किसी का तो माजी इज्जत तो 3 टके जी रह जीवे ना हां वडी इज्जत रह जोरा 3 टके जी रह जीवे पर क्या नहीं सच तो पुत्र अगर इज्जत का पैसा हो जना तो शा चोलो हो अब के हजार दफा समझाया पुत्र तो पैसे का वधिका भगवान राम भी काले को पर तू जे बोले शा चवा हां अरे तेरा जेडी गाल बताए उन चरण मान का कुछ तो मरण के छा घर वाली साह हो दिया छा नहीं अरे तो वो मारू शादी शुदा कर दिया बाबा इका गाल जवाब है हां चो बाबा मोदी शादी थी दी अरे छोड़ो दीदी अपनी शादी कोनो थी जा जो तुझी नची थी अई बाबा तुझी भी शादी थी है न पुत्र तू तो हिताले में जा रहे अरे बेवकूफ तेरी मां की शादी थी तो जो नमूने दुनिया में आयो बाबा तुझी शादी कैसा थी है कैसा थी अरे तुझी मां शादी ना कैसा थी हाँ बाबा ने जल्दी माँ तो चिंतु ना वो माँ भी तुझी माँ से शादी करना मैं क्या बात हो रहा है क्या माँगी छो बाबा चले तुम वाले थे तो तुम उन्हीं माँ से शादी करिए ना हाँ हारे जल्दी माँ तो चिंतु तेरी माँ तुझी माँ से शादी कर मैं बस मुझे ये फैसला नहीं जो फैसला नहीं नचे माँगी हाँ नचे बा वही भी जेको कम तू कर दो है ना तब तू न दे जेको माँ का मैं खराब दूँगा न करूँ तुझी माँ से शादी न करूँ बड़ी सदी उम्र तुझी माँ कुआरी बैठी हो जाए सदी उम्र तुझी माँ कुआरी बैठी हो जाए अरे क्या तुम मुझे मार के बताओ ऐसा तो करेगा नीचे होके दे आप नहीं को नीचे मरण से छा घर बार खाना हुआ जा नहीं को एक प्लाट मुझो अरे सरकारी रविंद्र भवन जो कहला चौधारी प्लाट भी मुझो हैं अरे दिमाग में कुछ गाल वे दी इधर हवा में हाँ बाबा कुर्सी लगा दी नीति मासी वे दी ना हां वो बुधा मरण से खा के गदर लो छा नहीं वो मानू नेरन अरे वरी मंझन वरी रात अरे वरी शाम थे दी पुत्र ते भाव ने जो पे वाला पकड़ो है वरी मतो स्वाद पकड़ने वास्ते अज को क्या जो है अरे पुत्र क्यों नहीं कि लाग ठूसेगा बेशरम पेट होते खाली अरे छात्र सी छोड़ा हाने समझी होती मैं बापा हाने तमाम सब समझी होती मैं तो कि मुझे खाए पियन में थोड़ा ही ना पर एक गाल पोजीशन बाबा तो कि हरिवार मोकरे जेकी में भाषा वासी में ना माउगा पूरी कर रहे मैं मां भी तो मांगो सुआ रहे बाबा ये छोड़ा खड़े होकर जीतू ऊपर कर देते हैं नीचे के बैठ अरे चेया पानी भर तू करी आहे तो बरसात जो पानी नदी उठाई वेंदी नाला થઈ ગયા वगैरह तो हेरिया शास्त्र ग्रंथ से मुताबिक पिता परमेश्वर थी हुआ यानी कि प्रेम भगवान यानी माँ
समझाए तेरी वो या हरिद्वार की बेटा कंजूसी मारा गई जब अरे पिता वो कंजूसी आनंद वठी दिस बाबा जॾहिं खां हिन घर में जाओ है ना कंजूसी आनंद वठंदो तो बच्चा ऐं मरंदे ताईं वठंदो ईंदुस अगर हिन बक बक में थोड़ी कंजूसी करी हां केॾी न आफ़त घटि थी वञे हां केॾी न आफ़त घटि थी वञे पुट ये बकवास में पिणे जा करण तो ताकि तो डायरिस पूरा बच्ची गई बाबा आ गयो आई बाबा हिकिड़ो धंधो होॾा वॾो घटि अथव हा सुबुह धंधा करण वक़्तु किरी पियो हूंदो पुट यार किसे मां कहिड़ा पैसा था लॻनि पिया तव्हां ॻाल्हाइणी बाबा अॼु खां पोइ अगरि मां हरिद्वार जो नालो खयो न त मूंखे भो 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 ये कुत्ते वाली भो छातो करे अॻिते कुझु आहे हा भोपाल जो कारो कुत्तो चक पावे अॼु खां पोइ मां रोटी पाणी सभु छॾी मुंहिंजे मन खां पोइ आराम सां वेही करे हीअं पू 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 पहिरीं वॼाए दे पंहिंजी न कंजूसीअ सां गॾु गोलू गोलू ओ गोलू बाबा 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 चक्कर ताजन में दादा चक्कर ताजन बाबा चक्कर ताजन बड़े अरे पुत्र ये ना वाले दादा को टमाटर दी दो बते अरे पुत्र ये बाकी आ मैं जो तो नहीं का काटे का चंगा पुत्र तू घटे अमा हारे बाबा ओ पैरों में वने त छा खेलिया मुखे मुखे मारे करे छा मिली मारे छा मिलियो अरे पैरों किए मने वठा नी जो खाधो बचो तेल पानी सुरबो सब शे का बची न पुत्र मणण तो भगवान के जम्या न हां बाबा है तुमला उनकी जी मर्जी है बगैर बाकी वजा हरिद्वार बाबा बाबा तुम तो बिल्कुल सही तो चीज दो बाबा बाबा मैं ताने ना चेरी कोकी तो पचाया तान देता ही बढ़िया एकड़ी फर्स्ट क्लास घोड़ी कर दे बाबा घोड़ी ये जब यहां पर आई अरे ते अपन तो ये बात ले दे साचो कही छोरा ना बाबा मुझे प्यारो प्यारो बाबा ही ना मुझे सुठो सुठो बाबा ही ना बाबा मुझे चवण मतलब तां के तो मुझे सुख दुख जी परवाह कोने पर बाबा माखे त तां जो भलो बुरो सोचणो तो पए न आणे जो बीमारी में थे आयो इन लाइ चाहो पे तो घोड़ी करे जो और आराम से हरिद्वार बनो बाबा न पुत्र न या यार तो बात तुझी हर के जरा मनी तो मैं छो बाबा अरे पुत्र तीर्थ धाम लाए जेतरो दुख सहणो पए ओतरो वधिक पुण्य मिलंदो आ तोखे तो वधिक खुर्चण घुरजे बाबा मन तो नथो मनी पियो पर तोखे बुरो तो लगे त तुझी मर्जी पर बेचारा रस्ते दा रोटी अतला काको हलो हरिद्वार काको हलो हरिद्वार काको हलो हरिद्वार काको हलो हरिद्वार तोखे दिसी तुझो पुट ठहरे तोखे दिसी तुझो पुट ठहरे तोखे दिसी पड़े वाला सड़न काको हलो हरिद्वार काको हलो हरिद्वार काको हलो हरिद्वार काको हलो हरिद्वार तोखे दिसी तुझो गोलू ठहरे तोखे दिसी तुझो गोलू ठहरे तोखे दिसी पड़े वाला सड़न काको हलो हरिद्वार 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 ये करे मां हरिद्वार पहुंची वेस दुआ है पाखंडी पंडित जो लाडो भोवा के शरीर आई कोन अरे सजो लुटे पूरो कर छे पर झूलेलाल साईं
खबर पई मां हिते खाली हथे आया है ना कुछ भी कोने को अरे मुझे नजर रख जाए पंडितन का पचाया जाए महाराज पंडितन का पचाया जाए हो नाले अलख जे बेड़ो तार मोहे जो हो नाले साईं जे बेड़ो तार मोहे जो आया निंधण निमाणी आया निंधण निमाणी आधार तुझो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले साईंअ जे बेड़ो तार मुंहिंजो केॾो आहे सतायो हो दुनिया जे गर्दिश हो केॾो आहे सतायो हो दुनिया जे गर्दिश निंधण आहियां मां निमाणी निंधण आहियां मां निमाणी आधार तुंहिंजो आधार तुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मसाला खाने पे पाकड़ी पंडित जो बिल्कुल भाव काने को इतने कोई ईदो ही न हो वाह शाद दरिया शाद है पियो अरे इतने ही सलाम करे तो उठा और फटाफट निकली तो मना कि पतो ही न पहुंचो जय झूलेलाल साईं जय झूलेलाल अमर डेरो जय झूलेलाल जय झूलेलाल साईं जय झूलेलाल अमर डेरो जय झूलेलाल जजमाना खुश न थींदा त बुधायो भला ॿियो केरु खुश थींदो नगद नारायण जी भक्ति में मां जरूर तुंहिंजी वॾाई कंदुसि पर तव्हांखे मुंहिंजी तारीफ़ करणी पवंदी महाराज काका असांखे ते नगद नारायण जे ई त भक्तनि जो आसरो आहे मुंहिंजा दानी दाता पंहिंजे सॼे हथ सां सोन सिक्को दान में ॾींदव तव्हांजो भलो थींदो अरे सॼो हुजे या खॿो हुजे जेको पंहिंजे हथ सां सोन सिक्को
अरे दान में जो घोर बाप जो लगत ना जो कुछ बुझो काका मां त ता का सोना सिक्को वठी करे कोई तांदो सम जड़ा जी नाला ते महाराज मां तो गई तो है जेको कक न खणी जाए हैं हां घुरण जो फरजा अब मना कर बुझो फरजा असा बिनी के एक ने की आस्था जी तारीफ कौन खपे अरे मां तो हाके सी कुछ तो मुके सी कुछ अरे खाली गाली का पेट थोड़ी बातें का मुझा सुनिया जा जमाना कुछ ना कुछ वटे बगैर तमाता कोना में दोसे हां वो सोने की जगह पे चांदी से को अलग अगर सुनियो आई वो भी न को दे सकी देखो तांबे से कोई दे छे शाबाश तो कहता ये घुरण कभी जिस ते ये मुंह में हाथ जेतरी जबान दई घुरो घुरो अरे ने पैसे जी लूटो खतो करे माके सब तीर्थ धाम बेकार लगना महाराज छी 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 हेडो ओडो भगत थी करे ए धर्म जी बुराई तो करी पियो तोके शर्म न सोची तोके पतो को नहीं कि मां को सिद्ध ए तांत्रिक पंडो आया धन्यवाद महाराज धन्यवाद पर याद गई मां भी एक सिद्ध कंजूस बनी हुआ है कंजीता जाति कुते पुछवा कुते उते उते टेड़ी तोके मुका हौसला दे अरे महाराज ये गंगा जो वहां पानी के साथ रखे तो वो मुंह जड़ो कंजूस बनियो लगे न पानी जा ठंडा पौंदे ही जिससे तुम्हारे तेरी भस्म थिए दे जिससे नतीजा ते डीजे काका जे को तेरी मां को भस्म कर छड़ी मैं द्वार में खा देना लिखा दो मैं दे देता है सोने रुपयो जैसे अल्लाह लो सोने जो रुपयो अल्लाह अल्लाह कुछ चांदी जो रुपयो अल्लाह अल्लाह ये कराई सीटी अल्लाह अल्लाह ये सीटी भी का न कराई बेटी मैंने बहुत होती कट कट अरे तक कुछ नहीं दे काका इन्हें जड़ा वाली कड़ी गाला महाराज एको दी तो समझनी के मरवा और जीते जी तो मां जो धर्म को रशनी दो मैं असा कंजूस मानू ये भी आयो पर तहारी घटना आयो अरे कहां पैसे ले गए के मरो के मारे सकना मां भी मरला तैयार आया के मारा का सुटवा मैं पाण मरण पसंद कंदुस चलो काका काई गाल काने लगे तो असा भाई हिक जेड़ा है चलो ताम के दे एक की बात धूली खड़ी कर दे छडियो काका मुझे ला हुआ ही खोड़े मांजी इज्जत अभी रह जी दी ए सामने जिगाल भी चढ़ने के कारण से मां तो खेला राजा गाड़ी भी को न जाए चुटकी भर दूध तमाम जिगाला भाई अरे यार काका सुबह सुबह सारा मना न कयो ने कि सोबणी जो टाइम तो हले पियो चंगो ताम के ते एक चुटकी बार धूल भी न खणी नींदा है बिल्कुल हाणे मेरा के समझो ही वही यार पर काका ता के पेजे घर में कि सोना टको जाने की आमी ता बणी पौंदा है ता के हाथ जोड़े में दिया यार काका मुझे दाद रख यार काका मुझे पत्थर रखो इनको सोने के टक्के जे करे 100 किलोमीटर पार करे केरी दो इनके हाकड़ में शाथो वने केड़ा खिसे में पैसा दा लगल पिया हाथ करे से पर महाराज सिद्धो तो थी पी माजी हाकड़ में कोई खाए तो नहीं को तुझे अकड़ वणा में ही 100% वरी नहीं काका तडी भी ताम के खातर करी छडियो माके वचन नहीं छडियो कि ता पे घर में माके सोने को जरूर दींदा उमर ने पहले तो क्या मानो जब sama खुश छया महाराज मां को वचन तो जाए अगर तू मारे घर पेरे उघाड़े पंथ बिना शकीए जे उस समय आए दिखा खाई दो तो मां तुम्हें जरूर को जान में लूंगा महाराज सब
सबुर कोने तोखे है पाण सां गॾु खणी तो घुमा ॾिठो घोर लॻी वई आहे पहिरियों ई खुश जो काका खुश जो खूब बरकत वजेव हलंदा बुलंदा रहिजो पर याद हुजई मां ॼण जी हा त कयां थो पर ॼाण कोन थो ॼण नाले त मूंखे चिड़ाए साॻी ॻाल्हि आहे ॾिसो साॻी ॻाल्हि आहे की न ॾिसो मां तव्हां खां हिते हा त चवांव थी सच चवां काका ॿीहर शब्द खां मिठो त मूंखे राम जो नालो बि सुठो न लॻंदो आहे बसि इन करे राम जी महिमा ॻाईंदा आहियूं कि माण्हू राम जे नाले सां कुझु न कुझु त विझी वेंदा न हिते छोटू ओ नथू ओ मच्छू ओ बल्लू हेॾे अच ओ चले तूं केॾा कोड़ा किया तव्हांखे पतो अथव न मुंहिंजो बाबा हरिद्वार वियो हुयो बाबा अॼु हरिद्वार मां वापसि थो अचेव बाबा जी जी अचे न त ॿुध तूं छा कराईंदे मां हा पकोड़ो पको ऐं तूं मिठाई खाराइजांसी ऐं मोटा तूं छा कंदे फुल्ला विझंदासी छोरा काको अरे फुल्ला विझे तूं जलेबी खाराइजांसी हा जलेबी खाराइजांसी मां बाबा खे चयो आहे तव्हां सभिनी लाइ बाबा शयूं वठी ॾियो शयूं हा बाबा हिकु मशीन बि वठी ईंदी जीअं बाबा अचे नची करे बाबा जो स्वागत कजो ऐं खाराइजोसि कुझु न कुझु ठीकु आहे ऐं ॿुधो एक चालू कजाए ग़लती न थियणु घुरिजे जीअं बाबा अचे उहो चालू कजाए तव्हां सभु तयारु आहियो मां ॾिसी करे अचां थो बाबा अचे थो छा टाइम थी वियो अथसि हा ओए 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 बाबा अची वियो अचे थी वियो ओए चालू कर तू टेप चालू कर हा ओ मुंहिंजो कटी आयो खैर सां हो जमालो ओ मुंहिंजो कटी आयो खैर सां हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो तेजा नंद मोती वांगुर तई हो जमालो तेजे मन में आनंद तई हो जमालो जेके साओ लकड़ हथ में हो जमालो जेके साईं मरी चीज में हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो काको आयो हरिद्वार मां हो जमालो जानी जमालो हो जमालो बाबा माने ते बीजो है हिलजो रहता बाबा थोड़ा एडे जो एडे वो क्यों ओम जय दुनिया बाबा पंडत के कुछ किन्न पंडत के कुछ किन्न मुझा सुन्या बाबा बाबा तू तीरथ करे ना हरिद्वार मां ना खुशी में तुझी आरती थी बाबा आरती हाँ बाबा दियो शादी बारे गई बाबा दियो शुद्ध घी जो वो भी गाय जो हैं हाँ बाबा अबे सर क्या खर्च कौन सा हैं खर्च में सब आ गई बस क्यों ये दो तीरथ करे जरा खापो भी ताजी एक कंजूसी ने घट देगा हे झूलण साईं अरे झूलण साईं सका तू मुसा का हरिया किसे आ किलो डोरा लगी भाई पकड़े बेटा पन्ना मुके छेदी को रहा वो पंडल के कुछ नहीं है कि नहीं इन्हीं मोटियां हैं अरे तो से खबर का नहीं जण ते नाले तो मुके चिड़ा है हां हां तू के लिहाज करे एक पंडे के आराम से कटिंग करना जो जाएगी तो नहीं है हाँ बाबा
कोई वचन नहीं आया हो। हां अरे हां इनको सोने टको वठण लाए त एजी परया का पंधु करे कोई अकल जो ईदो ईदो तो तुझे हा करण में केड़ा पैसा खर्च थियन। सेठ साहब ओ काका केड़ा भाले बाबा अरे लंगूर अरे बेड़ा माना ता लाई है क्या रे हर हर गंगे चो हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर पूरो गानो गाई देशा पर ता केरा हो महाराज पुत्र मां हरिद्वार जो पंडू आया सीट माके वचन नो ही माजे घर पंथ बिना चप्पल जे बिना छतरी जे माजे घर ही दे त मां तो के सोना को जरूर दो मैं इने करे मां हरिद्वार में पंथ आयो आया। अरे हल्ले मैशा अरे सिद्धो जी महाराज तो सोने रुपए करे पीडी परागा पंधो करे आयो न त अपने गडे मोकलियो हो धन महाराज धन भी बाबे का घट को नहीं तोते भी माता ऋषि करे अच्छा लो पियो। हां बाबा बाबा तू जो हरिद्वार वाला पंडो है जी पंडो हैं तो सोने रुपए के वचन नहीं आए हां विचारो बैठो बाबा जल्दी नहीं करे रमानो देश बाबा। अरे पुत्र कीर्त घड़ी थी थे ने महापुरुष दर्शन क्या मां तो कम कर जय सुबह जय अंदानी पंडो वाला तू गाले ठीक न रहे तो बाबा इन पर यार पंडू करे आवा यो ना बाबा रवाना दो जल्दी तो कहन मुके ते हरिद्वार में बाबा थिए जो तेरा माता हाने चोड़ो मंजी नो मावा संजीव संजीव हाय शेख बाबा के बेटा सुबह सुबह छे हां संजीव करी बाबा के बेटे में डाडो सुरत है थोड़ो कम क्यों ता सुबाणे अचजो। हां अरे पुत्र छाए यो छाए अरे पुत्र तने में घबराण जी केड़ी गाल आ पुत्र हां ये चुटकी बदुल मन देसनी बाबे के बाबो लोटो खणी टुक न पावई तो मुजो बिना लो पंडो काने भाई देसनी न महाराज है बाबा के खा भी इलाज न कराइयो तई चाहे केतरो भी बड़ो हकीम छो न होजे तोके पट्टो करे मुझे बाबा सुनियो आ। अरे पुत्र चैत देखा भला वही वालो हां हरर गंगे हटेश्वरी पूरो गानो गाई दे पुत्र बाबा के जे मां हाल चाल पूछना सुबह आई नो मास वन बाबा ओ बाबा बाबा ओ पंडो ता टरना जो नालो ने तो खड़ई पियो अयो आ मां सुबाणे हाल चाल पूछना वाली तो माए। हां हां बाबा सुबाणे वरी तो हां अरे पुत्र ये तकलीफ वालो कम कियो अरे सुबाणे कियो इने के टको तो जणो पोंदो हां तो कम कर माजो जवाब न तो करे ए द्वार में राणो थकवा आया सोच पुत्र सोच मां सोचा तो दिमाग में आयो तई अरे ये तो बापड़े री चूहा पुत्र अरे बाबा चूहा थोड़ी न को चवाए लियो बाकी बंदे के बाजार जो आई लियो हां बाबा तको पुत्र बुधाई करो आई जो बुधाई कर बाबा तोके पतो दे ना मां रामलीला में एक्टिंग करना में दोयो में हां वाड़िया शुरा चवदा होया मुझे की मानी माफी जमा खाई करे दोनों गाने तो ने जो रामलीला के ले पुत्र हां बाबा हैं छा कर दे होते बाबा ते मस्त पक्का जी एक्टिंग कर दोयो में कह रही ना कुछ नहीं छोड़ा पंगाई की कर ले चलो पुत्र जे को सुख थारे को कम करे मुझे एक्टिंग करे बुझा आ कर पंडो जी हमारे सब बनियो ने करे दिखा रे हां बाबा इस बात को हारे तो करे दिखा रे को हां तो कल ता मुझे एक्टिंग जरूर दिसजो ओए इने बच्चा रे ता
भी जरूर दिसे जो बालकनी वाला तो जरूर दिसे ना दिसे जो आने में सब ठिकाने थोड़े से जो सब फाड़े से जो बाबू को जा रहे हो बाबू को जा रहे हो अरे मुझे शांति दो बाबू को जा रहे हो अरे माँ का जिया बैठो है बाबू को जा रहे हो माँ सही में थोड़ी ना बच्चा है माँ तो एक्टिंग को क्या एक्टिंग है तो खेला कोई ना माँ नरक में पहुंची माँ यमराज रुका है माँ अरे छोरा आखिर में जन्म लड़ सुधा करा है स्वर्ग में रसो क्या स्वर्ग में हाँ बाबा एक्टिंग किया लगा हाँ एक्टिंग तो बड़ी जोरदार लगी एक घड़ी के वास्ते वाक्य भी लोगों तमा हमें लगा चलो पुत्र जल्दी कर अब से पंडो अच्छे अरे बाहर कर छोरा पंडो जी अच्छे ना कि गला खाई भरी बने एडी एक्टिंग कर जासी बिल्कुल अच्छे हम निकली बने बाबा तू चिंता कर ओ बाबा पंडो अच्छी नहीं बाबा इतने भाई लोग अरे पुत्रा गोल बाबा इतने ना बाबा इतने ताने टेबल वाले भाई लोग हां जो ना पंडे के चाकू थी में बस हां अरे पुत्र गोलू बाबा कितिया बाबा 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 कितिया मेरा जब फ्रेश थे ना बाबा चलो नीचे फ्रेश थे ना एक भाषा है तो गोलू ते टेबल जो कोई टेबल ना मेरा जब वो टेबल थोड़ी ना है तो मशीन हो मशीन हरिद्वार की ऑटोमेटिक मशीन बाबा हरिद्वार में बैठी आया होया हरिद्वार की ऑटोमेटिक मशीन हां इस तुझे काम भी चाहिए ये अल्लाह दी भी दे इस आले दी ना सुनिए के ये अल्लाह मां के टको गणेश को हरिद्वार में मशीन बैठी आया हुआ है मेरा गोलू तुझी मशीन शाह कर दिया राजा मुझी मशीन तालो कुछ कर दी थी ताड़ी बढ़िया थी खेदन दी भी थी भविष्यवाणी भी बुझाई दी थी वो भी सही सही खेदन दिया हां किए खेदन दिया पुत्र गोलू खेदा ओडा मां खेदा है हां एना खेदा है गले हां ऑटोमेटिक मशीन राजा एना भी खेती किसी से भविष्य पुछी भविष्य उदाई दी थी हां भविष्य पूछा मां वा केरा पाखंडी पंडो बोलू खाली जाए तुझी मशीन के मैं राजा मशीन पूर्ण गलाई दिया मां कितना आया होया हरिद्वार मां छाए रे यो पैदी हो करे मैं राजा जो है ना मशीन पूर्ण गलाई दिया सच सच बुझाई दी थी ओ सुनो काको माके टको दी दो किने ना कोने दी दे केते मरी में रविंद्र भवन में बोलू छाती जे की मशीन के राजा मशीन सही सही बुझाई दी थी सही सही बोलू पर यार मशीन तो दाढ़ी बढ़िया है या तमा हरिद्वार करिए तो मैं पुत्र सबनी के भविष्य उजाए दस तो कम से कम पैसा तो मिलेगा के बाद तू भविष्य वो टोपी पाएगा हां जी वो ट्रेन करूंगा
तोता लाइन करी महाराज बाबू गुजारे हो महाराज बाबू गुजारे हो कियो पुत्र महाराज कल रात बाबा के पेट में डालो सूरत ओ तेरे ढला महाराज मां समझा दो गांव के दाढ़ी तकलीफ होती पेरे तो बाबा महाराज आने तांगे टक्को न मिलन तो उम्मीद लाए छदियो पेरे तो बाबा महाराज आने तारी बार वापस चले आवजो इते कोई फायदो कोने में रहने जो पेरे तो बाबा बेटा कपड़ो ही खाई होई न सुने तको करने नहीं पर तू तेरे तो बाबा बेटा भाई भी पुत्र कपड़ो ही खाई आया वो जो छाड़े तके का छाड़ जो छाड़ अरे पुत्र मुझे मतलब ये थोड़ी ना है पुत्र आखिर क्रिया करम था माथे ही कहनो है आखिर मां पीड़ी जो पंडो आया क्रिया करम पुत्र मां पीड़ी जो पंडो आया ना वन तुझे सही बाबे के सांटे तेले सा रगड़े बैठे जिस टाइम मां चाहे तो क्रिया करने की तैयारी करे बनी पुत्र हां महाराज बना बाबा वो पंडो ते ठीक से हां बिल्कुल तो वहां करे इंटरनेट नालो तो पड़ेगा जो आप क्रिया करम माइक कर दो वहां से बाबा जी बुलाई को बाबा के पांडे रगड़े छाए ये जो को पंडो वाला पंडो जो हरिद्वार वाला वो चीज नहीं अरे ना पुत्रा ने खबर आली किरी गाला तू कम कर माझे क्रिया कर भाई चाली कर मामोड़ा जा रहा है पुत्रा जल्दी कर अगर हम लोग कपड़ों में आवन चल कर अरे नहीं कर छोड़िया वा रास्ते से मुझे कोई ना गला है ओ बाबा ये तो पढ़ने के शक्ति थी बोलो हैं जल्दी कर बुझो अब पुत्र काठी जो कर सकते हैं अरे ना काठी ये सारे देखी सारे अरे तलाव है पास में भोपाल तलाव है ना यो वैष्णो वाले लकड़ी लगा दो कटे जाए हां बाबा हां जितने सुबह बैठा हूं अंदर बाबा मारे वक्त से ये आज बनी है मुझी क्या सोने रुपए करे छोटो पे नहीं जान गवाई पियो तो के नोटो से करे निकाल तो संतो जाई पियो अरे एक टके करने को 100 किलोमीटर बाहर जाए जीवा उन्हें के घर में टिकट को दिख रहा है बातों समझो तुम के वहीं देखो जल्दी कर क्रिया हां बाबा क्या मालिक ओचो हड़े लंबो मैं आप
के रखा पहले यदि में यहाँ पहुँचे गोले में उड़ा हुआ कुछ नहीं अरे हेलो तो भाई पर चश्मे में कांच भी कौन है जितना बाबो कुछ न कियो दी पापड़ बापड़ केडी पर आगर में पंदो आयो है पानी पुत्र पुन्यो तो गेना सडी अच्छा दीदी अंदर तक कुछ भी कौन है पुत्र गोलू एलिया मन पुत्र तेना पास दिसिया बाबो पुत्र क्यों थे मन पुत्र सुनियो मैं मरो ले सकी नो मैं गिरी dalam biar तू पीछे क्यों आई तू पीछे हैं साव गए भाई अरे मारी तो की है तू पुत्र गोलू मत तू दिसिया पुत्र गोलू ये मुझा प्यारा जजमान है जीते जीते मां तो काट तक कोन अटी सकियो मैं अलाए मरण का पो भी पटी सको मैं अलाए न ने करे मां तो के न जन्म में एक टके असा मां तो कह पियो पुत्र गोलू असाई तो को मटियो पुत्र दादा मटियो मुझे तो कुछ लगा मटियो अरे ऐसा खटे रासी जीते रासी असा जीती रासी संसार कछड़ो ये रीत पुरानी जिंदगी दो चाहे भला इन पल की कहानी संसार कछड़ो ये रीत पुरानी कहानियाँ, किन पल की कहानियाँ। पल की कहानियाँ, किन 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 पल की कहानियाँ, कि
कोटवानी, पट्टम महाराष्ट्र विनोद होतवानी, ॾाढी मान ॾिनऊं संजीत खे। गीत जगनी तव्हां पर्दे जे पुठियां ॿुधा उन्हनि खे ॻाए रहिया हुआ नरेश चंदानी। गीतनि में नरेश चंदानी जो साथ मंच ते बि तव्हां उन्हनि खे ॾिठो ऐं मंच जे पुठियां बि सहयोग ॾिनो संजय खूबचंदानी। इन नाटक जा हिदायतकार हुआ हेमंत सखानी। सह निर्देशक हुआ गोवर्धन आहूजा। मेरी टीम हिन नाटक जा पहली ही 3 शोज करे चुका आहिनि। रंगमंच जो शौक़ अथनि ऐं धीरे धीरे ज़रूर अॻिते वधंदा। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं सॼी कटनी जी टीम लाइ। गुज़ारिश कंदमि दादा सुंदर अगनानी साहब जिनसां, दादा शंभू जयसिंघानी साहब जिनसां कि मंच 1957 खां वठी नाटक कंदो आहियां ऐं मुंहिंजी आदत में आहे त हर हफ़्ते नाटक ॾिसां। एक्टरनि एज सच हिकु हिकु सुठी एक्टिंग कई, छाकाणि त हिन मूंखे त ॿ पात्र पर जेके ॿ टे ॿिया उन्हनि जी एक्टिंग ॾाढी सुठी। मूंखे ॿुधायो वियो त इहे विजयदान जी स्क्रिप्ट आहे पर डायरेक्टर सोचा घणी त कोन कई। अच्छा ऐं ॿियो टुकड़नि में ॾिसजे त तमामु सुठो पीसिस हुआ ऐं पर ग्रिप जेका हुनखे थोरो नंढो कयो वञे हा त तमामु बहितरीन चीज़ बि हा, छाकाणि सॼो मोस्टली 10 किरदारनि ते नाटक हो। बहरहाल मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त आर्टिस्ट एज सच तमामु सुठा आहिनि ऐं पंचिस के ॾाढा सुठा वणंदड़ हुआ पर टोटल लूज़नेस जेका नाटक जी हुई ढिलो पियो लॻो ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त कटनी जहिड़े शहर में एतिरा सुठा कलाकार आहिनि ऐं उन्हनि जो सुठो उपयोग थींदो। ऐं असांजी हिते वर्कशॉप लॻंदा आहिनि, डायरेक्टर्स वर्कशॉप वग़ैरह ॿुधायूं उन्हनि ते ई ध्यानु ॾींदा ऐं अॻिते पाण खे उहे बि 2 मिंट मंच ते अचनि। आयोजन समितीअ जा कुझु सदस्य जेके ऑल इंडिया लेवल ते MP में कमु करे रहिया आहिनि ऐं जंहिंजो सहयोग रहियो आहे उन्हनि खे रेकग्नाइज़ करणु तमामु ज़रूरी आहे। उन्हनि खे आमंत्रित करणु चाहींदासीं मंच ते। अॼु जे तारीख़ में बम्बई में मेघाणी साहिब जी टीम तमामु बहितरीन नाटक कंदी आहे ऐं मूंखे विश्वास आहे त आख़िरी नाटक जेको आहे बम्बई जे ग्रुप जो आहे ऐं तव्हां महिरबानी करे लेकिन उहो साथ ॾींदो त तव्हां हिकु सुठी चीज़ ॾिसंदो। हालांकि वक़्तु वधंदो पियो तेज़ी सां पर महिरबानी करे वेठा रहिजो ऐं तव्हां हिकु सुठी शइ चाहींदासीं हुन जी इज़त अफ़ज़ाई कयूं ऐं हेड़ो प्रोग्राम आ गया उन्हें जोरदार ताली श्री हरीश भाईदार स्वामी साहब के निवेदन आगे पेमेंट करें। कयो असीं स्वागत कंदा आहियूं हुनजा डायरेक्टर ऐं हिन खां पोइ मां गुज़ारिश कंदमि असांजे महिमाननि सां कि इटारसी जे गेहानी नेटवर्क जा संचालक श्री अनिल मेहानी जो स्वागत कनि। कई जा मेंबर ऐं हिन ड्रामा सभी असां सां ख़ाली नाटक ॾिसण पहुचंदा आहियूं उनमें बि लॻंदो आहे कि 3 कलाक स्पेंड करणा आहिनि पर हिन हेॾे बृहद प्रोग्राम लाइ 3 महीननि जो बि शुक्रगुजार आहियां भोपाल ई ट्रॉफी ऐं शॉल मेघाणी साहब जे हफ़्ते स्वीकार कयां थो ऐं उनजे पारां मां सभिनी खे धन्यवाद ॾियां थो। ऑर्गेनाइज़र्स जेके बि हिते ऑर्गेनाइज़र्स आहिनि उन सभिनी खे जेके बि पुठियां वर्कर्स आहिनि ऐं अखिल वारे सिंधी ॿोली साहिब सभा वारनि खे पंहिंजी टीम जी तरफ़ां मेघाणी साहिब तरफ़ां वाधायूं थो ॾियां। अहिड़ा आयोजन हमेशह कंदा रहनि।
ॾाढी महिनत करनी पएगी पर ऑडियंस जो रिस्पॉन्स ॾिसी करे ख़बर पए थी त एॾी महिनत उपलब्ध थिए थी। थैंक यू। सिंधी कार्यक्रम आयोजित करण लाइ असांखे समाज जे सभिनी माण्हू अखंड सिंधु गोविंद जी असां सां ॻाल्हाइनि उन्हनि जो सम्मान करे रहिया आहिनि। अखंड सिंधु संसार जे मातृकार 2006 खां सम्मानित थो कयो वञे। सागर जा राजेश मनवानी जेके हिन सॼे कार्यक्रम जो कवरेज करे रहिया आहिनि उन्हनि खे बि आमंत्रित कंदासीं। जिम्मेदारी आहे असां चाहींदासीं त असां उन्हनि खे बि मान पत्र भेट कयूं। सभिनी खां पहिरियां कविता इसाणी खे ॾाढा मान पत्र जोरदार ताली वॼाईंदा संचालन कार्यक्रम सहयोग लाइ गोपू बम्बई सुठी स्किल्स जो कथन लाइ पैसा मानी दादा लालकृष्ण आडवाणी भारतीय सिंधु सभा के आयोजन में आया हाँ उते उमर जी संझा नाले जो हिकिड़ो नाटक कयो पियो हिन युवा निर्देशक जी हिदायत कार्य में। एक भेरो जोरदार ताड़ियूं वॼाईंदा कमलेश रामचंदानी लाइ। तव्हां सभिनी जे सहयोग की ज़रूरत है कि अहिड़ा युवा निर्देशक अॻिते अचनि। ॾाढो ॾाढो धन्यवाद असांखे सम्मानित करण लाइ। कल लकी ॾा कढिया विया जेके त मौजूद न हुया उन्हनि जा नाला निकिता पोइ उन्हनि जूं फ़ोनियूं पयूं अचनि कि असांखे अवार्ड मिलणु घुरिजे। असांजो नियम आहे कि जेके हिते हूंदा उन्हनि खे इनाम मिलंदो त हिन करे जिन विजिटिंग कार्ड विधा आहिनि उहे महिरबानी करे वेहनि ऐं ड्रामो ॾिसनि उन खां पोइ तव्हांजे भाग मिलंदो लकी ड्रा मिलंदो। पोइ न चईंदो कि असां हलिया असांजो लकी ड्रा निकितो। हिन करे इंतज़ारु कयो ड्रामो